स्टेज ते वेठल ऐं हाल में वेठल सभिनी खे अस्सलाम वालेकुम। थैंक यू तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो त अॼु मां हिन किताब ते थोरो ॻाल्हाए सघां। मुंहिंजे ख़्याल में इंसान तेसीं ताईं ज़िंदा रहे थो जेसीं ताईं हू सोचे थो, ऐं जंहिं वक़्तु उन जे सोचण जो अमल ख़तमु थी थो वञे, स्टॉप थी थो वञे, त उहो इंसान पोइ ज़िंदा न आहे, पोइ उहा ज़िंदगी हुन ख़तमु थी चुकी हुजे थी। त सभ खां अवल अहम शइ सोच आहे। हिन त जेका बि दुनिया जी तरक़ी थी आहे असांजे साम्हूं आहे, उन जे पोयां मुख़्तलिफ़ फ़र्दनि जूं मुख़्तलिफ़ ऑर्गनाइज़ेशन्स जूं सोचूं आया आहिनि। हाणे टेक्नोलॉजी ते जेके जीअं हाणे ज़रार बि ॻाल्हाए मोबाइल लाइ टेक्नोलॉजी जेका वजूद में आई उनजे पोयां बि सोच हुई। उहो चार्ल्स बेबेज हो जंहिं सोचियो हो त दुनिया में असां अहिड़ी कंप्यूटेशन जी टेक्नोलॉजी आणियूं ऐं उन कंप्यूटर खे बुनियादु विधो। उहो एलन ट्यूरिंग हो जंहिं सोचियो त असां मशीन खे इंटेलिजेंट मशीन बणायूं जेका सोचे ऐं माण्हुनि वांगुरु हू कमु करे ऐं उन आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा असां कमु कयो। उहो जॉन मेकारथी हो जंहिं इन टेक्नोलॉजी खे नालो ॾिनो त भई हथरादू ज़ियान हथा हथरादू दहापा, या अंग्रेज़ी में असां हुनखे आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते चऊं। शाह लतीफ़ बि सोचियो ई हो ऐं उन सोच खे पंहिंजी शाइरीअ दरियांदो ऐं अॼु शाह लतीफ़ ज़िंदा आहे। कार्ल मार्क्स हुजे या अहिड़ा जेके बि दाहा आहिनि जंहिं जेको सोचियो उन सोच मुताबिक़ उन प्रोडक्शन कई, उन खे नतीजा ॾिना। अहिड़ी तरह डॉक्टर ज़ैद जेको माइक्रोबायोलॉजिस्ट आहे, जेको डॉक्टर आहे फिलोसॉफी जो जेको दाहो आहे, हर वक़्तु सोचींदो रहे थो ऐं उन पंहिंजे सोच खे हिन मुसबत सोच पॉज़िटिव सोच जे शिकिल में असां वटि आंदो आहे। त इहा सोच ई आहे। हाणे उहा ऑप्टिमिस्टिक सोच हुजे या पेसिमिस्टिक सोच हुजे, उहा सोच पंहिंजो हिकु किरदारु अदा कंदी आहे। उहो ह्यूमन ते आहे, इंसान ते आहे त हू कहिड़ी सोच खणी अॻिते वधे थो। डेफिनेटली जॾहिं बि असीं सोचींदा आहियूं त उन सोच जा एलिमेंट्स असांखे सोसाइटी मां ई मिलंदा आहिनि, समाज मां ई मिलंदा आहिनि। हाणे उहो असीं ॾिसंदा आहियूं त जंहिं एनवायरमेंट में असीं रहूं था, जंहिं समाज में रहूं था, उहो समाज कहिड़ी सोच ते ठहियलु आहे। छा मुसबत सोच ते ठहियलु आहे, मनफ़ी सोच ते ठहियलु आहे, या उते अक्सरियत कहिड़ी सोच रखे थी। त उहा अक्सरियत पाण जहिड़ा माण्हू पैदा कंदी आहे। मनफ़ी सोच हूंदी त मनफ़ी ज़हन अॻियां ईंदा, जेकॾहिं मुसबत या पॉज़िटिव सोच वारा हूंदा त उहे माण्हू ईंदा। ऐं हीअ किताब बि मुंहिंजे ख़्याल में उहो ई आहे। जॾहिं मां हीअ किताबु पढ़ियो मूंखे टे शयूं हिन किताब मां नज़र आयूं। हिकु त थॉट, मूं ॾिठो हीअ किताब जेको थॉट ॾिए थो, उहो थॉट शेप थो करे असांजी पर्सनैलिटी खे। छाकाणि त हीअ हिकु ऑप्टिमिस्टिक अप्रोच जे बुनियाद ते लिखियलु किताबु आहे त असांजी पर्सनैलिटी ऑप्टिमिस्टिक थी वञे थी। असां पॉज़िटिव सोचूं था ऐं जेको असां डिलीवर कयूं था उहो पॉज़िटिव था कयूं। जीअं सभाई चयो त जॾहिं मां हीअ किताबु पढ़ियुमि त इन किताब मुंहिंजी लाइफ में चेंजिस आंदियूं, तब्दीलियूं आंदियूं। छाकाणि त किताब में जेका सोच बयानु थियलु आहे उहा सोच उहा आहे जेका तब्दीली आणे थी। त उहो थॉट जनरेट थो थिए ऐं उन थॉट जेके हिन किताब मां मूं बि वरितो। हिन किताब ते मां हिकु आर्टिकल बि लिखी चुको आहियां जेको अवामी आवाज़ में कुझु महीना अॻु में छपियो, ऐं उहो थॉट हो जेको हिन किताब खे पढ़ण सां मूं में पैदा थियो ऐं हुन शेप ॾिनो ऐं मुंहिंजी पर्सनैलिटी खे। ॿी शइ जेका मां हिन किताब मां ऑब्ज़र्व कई उहो एटीट्यूड आहे। एटीट्यूड डिटरमाइन हिन में जेको असांजी करे थो उहो सक्सेस थो करे। छाकाणि त जॾहिं असांजा एटीट्यूड पॉज़िटिव थी था वञनि त असां सक्सेस तरफ़ था वञूं। ऐं डॉक्टर ज़ैद हिन किताब में ईअं बयानु बि कयो आहे त ॾिसो असांजी मंज़िल हिकु ई आहे। जंहिं समाज में असां रहूं था, जंहिं समाज जी तरक़ी जी असां ॻाल्हि था कयूं, उहा असां सभिनी जी ख़्वाहिश आहे। उन ख़्वाहिश खे पूरे करण लाइ असां सभु जिदोजहद कयूं था, पर असांजा तरीक़ा मुख़्तलिफ़ आहिनि। हाणे उन तरीक़नि में जिन माण्हुनि जी पॉज़िटिव सोच आहे उहो पॉज़िटिव मस्बत सोच आहे, उन हलनि था। पर जॾहिं असांजी मंज़िल हिकु आहे त पोइ ही सार हसद या जेका पेसिमिस्टिक अप्रोच आहे
उन जे करे असां ही नफ़रतूं छो था कयूं ऐं हिक ॿिए खे घटि वधि छो था चऊं। मतिलबु आउं हुनजो ॿुधायां थो, मफ़हम थो ॿुधायां, एज़ इट वर्ड त कोन पियो कयां। त इहो ॾिसो को एटीट्यूड डेवलप थो करे ही किताब, त इख़्तिलाफ़ मुंहिंजा कंहिंसां थी था सघनि। इहो हिन किताब में लिखियलु आहे त इख़्तिलाफ़ कंहिंसां बि थी सघनि था, कंहिं नज़रे सां, कंहिं थॉट सां, कंहिं शख़्सियत सां, कंहिं इदारे सां, ऑथर सां इख़्तिलाफ़ थी सघनि था, डॉक्टर ज़ैद सां इख़्तिलाफ़ थी था सघनि। पर ॾिसो हू माण्हू, हू इदारो, हू फ़र्द, हू समाज कमु कहिड़ो पियो करे, उन कम जा असांजी पर्सनैलिटी ते, असांजी लाइफ ते, असांजे घर ते, असांजे समाज ते, असांजे मुल्क ते, हिन दुनिया ते कहिड़ो असरु पए थो। जेकॾहिं हू कमु पॉज़िटिव थो करे त मुंहिंजा ज़ाती इख़्तिलाफ़ सां ज़ाती हुजणु घुरिजनि, उनखे इज्तिमाही इख़्तिलाफ़नि में न कजे। टी जेका हिन किताब मां शइ सम्झी उहो आहे माइंड सेट। माइंड सेट असांखे फ्यूचर तरफ़ वठी थो वञे, जंहिंसां डिटरमाइन था कयूं असां पंहिंजे फ्यूचर खे, हाणे भले फ्यूचर कीअं हुजणु घुरिजे। छा इहा ई पेसिमिज़म वारी सोच ते असां पंहिंजे समाज खे जोड़ियूं? जीअं हाणे ज़रात बि चयो त माण्हुनि मोबाइल खे चयो त मोबाइल हीअं आहे, हीअं आहे, माना इहा शायदि पेसिमिस्टिक सोच आहे। पर टेक्नोलॉजी कंहिं बि फॉर्म में हुजे, उहा सेल्युलर हुजे या मोबाइल फ़ोन में हुजे, उहा कंप्यूटर में हुजे, स्मार्ट गैजेट्स में हुजे, या उहा सोशल मीडिया जे शेप में अचे, उहा आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे शेप में अचे, असां उनजो इस्तेमालु कीअं था कयूं। ऐं डॉक्टर ज़ैद बि इहो हिन किताब में लिखियो आहे त असां उन टेक्नोलॉजी जो इस्तेमालु कीअं था कयूं। छा असां में पॉज़िटिविटी आहे त असां इहो कयूं त हीउ मोबाइल आहे, इन मां कहिड़ा कम वठी सघां थो पंहिंजी तालीम जी बहितरी लाइ, समाज जी बहितरी लाइ, घर जी बहितरी लाइ, ॿारनि जी बहितरी लाइ कीअं कमु था वठी सघूं। असां जेकॾहिं उनखे उन वे में कयूं त मुंहिंजे कम में बेस्ट आहे। ऐं पंहिंजे ॿारनि खे, मुंहिंजो पुटु साम्हूं बि वेठो आहे, ऐं उन्हनि खे मोबाइल ॾेई छॾींदो आहियां, बाबा तव्हां यूज़ कयो ऐं आई ट्रस्ट इट यू, तव्हां बिल्कुलु कयो। रियली ॿुधायां, मां इलाही पॉज़िटिव नतीजा निकिता। हर अक्सर पेरेंट्स मूंसां शिकायतूं कंदा आहिनि, साईं मोबाइलनि मुंहिंजे ॿारनि खे तबाह कयो। पर जॾहिं मोहम्मद अली सां डिस्कस कंदो आहियां, ही साइंस, फ्यूचर, फिलोसॉफी, ऐं एतिरियुनि शयुनि ते मूंसां डिस्कस कंदो आहे जेका आउं बि न ॼाणींदो आहियां। AI ते नयूं कहिड़ियूं हाणे दरियाफ़्तूं थियनि थियूं। हाणे इहो आहे त तव्हां पॉज़िटिविटी, मुस्बत सोच जो माहौल घर में पैदा कयो आहे या न कयो आहे। ऐं इहा शइ हितां मूंखे मिले थी। त इन्हनि टिनि शयुनि हक़ीक़त में हिकु सोच खे अञा वधीक इम्प्रूव कयो। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं कोई बि किताब या कंहिंजी का चवणी या कंहिंजो को अमल तव्हांजी लाइफ में तब्दीली आणे थो त इहा वॾी कामयाबी आहे। ऐं इन लाइ डॉक्टर ज़ैद खे इहा जस हुजे जंहिं इहे तब्दीली आंदियूं, जंहिंजो हिकु त सभा एग्ज़ाम्पल आहे, या जीअं आउं ॿुधायो इलाही जिन जिन बि किताब पढ़ियो आहे उन्हनि हिन खे एप्रिशिएट ई कयो आहे। ऐं हिन किताब जा मौज़ू बि ॾाढा दिलचस्प आहिनि। समाजात, तालीम, सोशल मीडिया, अदब, सिहत, सियाहत, अहिड़े क़िस्म जा मज़मून, इहे उहे मौज़ू आहिनि जंहिंसां असां 24 कलाक जी ज़िंदगी में ॻंढियल आहियूं। समाज खे ठाहींदड़ असां आहियूं, वी आर द यूनिट, त असां उन खां परे थी था सघूं। हाणे समाजी तब्दीलियूं कहिड़ियूं आहिनि, असां उन्हनि तब्दीलियुनि खे केतिरो मञूं था, केतिरो डिनाए कयूं था, हाणे उहो असांजी सोच ते मुनहसर थो करे। जेकॾहिं मुंहिंजी सोच पॉज़िटिव आहे त जेकॾहिं कोई हिते अमल थिए थो, फॉर एग्ज़ाम्पल मां वञा थो ऐं कोई मूंखे ॾिसी हेॾे मुंहुं थो करे, मां ऑप्टिमिस्ट आहियां त मां उनखे बि ऑप्टिमिस्टिक अप्रोच सां ई वठंदुमि। पर मां जेकॾहिं पेसिमिस्ट आहियां त डेफिनेटली मां उन एटीट्यूड खे पेसिमिस्टिक अप्रोच में वठंदुमि। ऐं उहा मुंहिंजी पर्सनैलिटी ते त असरु कंदी कंदी, पर डॉक्टर ज़ैद बि हिन में लिखियो आहे त उन सां असांजी सिहत बि ख़राबु थिए थी। उन में ब्लड प्रेशर वधे थो, टेंशन थिए थो, स्ट्रेस थिए थो। मीन्स जेका नेगेटिविटी आहे उहा असांजी ज़ाती ज़िंदगी खां वठी समाजी तरक़ी ताईं तब्दीली आणे थी, जेका नेगेटिव में आहे। ऐं जेका पेसिमिस्टिक ऑप्टिमिस्टिक सोच आहे, मां इग्नोर कयो, उनखे पॉज़िटिव वरितो, ऐं उहा मूंमें अंदरि हिकिड़ी सुठी थिंकिंग, सुठी सोच पैदा कंदी, जेका मुंहिंजी सिहत जे हवाले सां बहितरु हूंदी, मुंहिंजी डेवलपमेंट जे हवाले सां बहितरु हूंदी। ऐं जॾहिं मां हिन समाज में डिलीवर कंदुमि वट एनी टाइम, त उहा बि पॉज़िटिव हूंदी ऐं समाज बि डेवलप थींदो ऐं मुल्क बि डेवलप थींदो, दुनिया बि डेवलप थींदी। त इन हवाले सां, या जेकॾहिं असीं तालीम जे हवाले सां चऊं त सभा बि त ॾाढो सुठो ॻाल्हायो। ॾिसो, मूंखे ज़ैद जी इहा ॻाल्हि ॾाढी वणी त भई टीचर जो सिर्फ़ु इहो कमु न आहे त वञी पढ़ाए। ऐं आउं बि टीचर आहियां, पाण हमेशह क्लास में
जॾहिं शुरू कंदा आहिनि मां कंदा आहियां, मां हुनखे चवंदा आहियां भई मूंखे तव्हां टीचर न सम्झो, ऐं हिते उस्ताद थींदा आहियो, मां हिकु मॉडरेटर आहियां, असीं हिन मौज़ूअनि ते डिस्कस कंदासीं, तव्हां बि ॼाण, तव्हां खां ॼाण आउं हासिलु कंदुमि, मूंखां तव्हां कंदो, असीं गॾिजी इन्हनि मौज़ूअनि खे सम्झंदासीं ऐं इन में नई शइ पैदा कंदासीं। त ज़ेद सां बि इहा थो ॻाल्हि करे त असांखे ॿार में पढ़ण जो जज़्बो पैदा करिणो आहे, क्लास एनवायरमेंट में एडजस्ट थियण जो माहौल पैदा करिणो आहे। जेकॾहिं टीचर क्लास में ॿार में इहो इंट्रस्ट डेवलप नथो करे त मां टीचर जो इहो 3 कलाक जो लेक्चर ॿुधां ऐं हू बोर थिए त मीन्स पोइ टीचर में का ख़ामी आहे। या हिकु ॿी ॻाल्हि मूंखे ॾाढी हिन किताब में वणी त डॉक्टर ज़ेद चए थो त तव्हां जेके असांजूं स्कूल बसिस आहिनि उन्हनि खे बि त डिफरेंट कयो न। हिकु एम्बुलेंस जॾहिं अचे थी त असां सम्झी था वञूं हीअ एम्बुलेंस आहे, उनजे स्ट्रक्चर मां, उनजे कलर मां, त तव्हां स्कूल बसिस जो बि अहिड़ो स्ट्रक्चर कयो, अहिड़ो कलर कयो, हुन में अहिड़ी शइ ॾियो जॾहिं हू अचे त उनजो बि उहो ई प्रोटोकॉल हुजे, उनखे असीं सुञाणूं सम्झायूं। त सिहत जे हवाले सां ॾाढो सुठो ॿुधायो अथई त मतिलबु बीमार थियण खां अॻु में असीं ॾिसूं त सही त इहे बीमारियूं आहिनि कहिड़ियूं, इन्हनि जा सबब कहिड़ा आहिनि, इहे छो थियूं थियनि। ऐं इहा मुस्बत सोच आहे न त असां जेको आहे पोइ जेको थींदो आहे रिएक्टिव छो थियूं, असीं बाद में जे ट्रीटमेंट तरफ़ वञूं ऐं ज़िंदगी खे ख़तमु कयूं, मसइला कयूं। असां अॻु में ॾिसूं भला डायबिटीज़ माण्हू थिए थो त छो पियो थिए, जेकॾहिं कंहिंखे कार्डिक प्रॉब्लम थियनि था त छो पिया थियनि, ऐं स्ट्रेस छा आहे, अहिड़नि मुख़्तलिफ़ शयुनि ते लिखियो अथई। ऐं इवन ॿी ॻाल्हि जेका मूंखे वणी त डॉक्टर लाइ जेको हिननि लिखियो आहे त डॉक्टर्स त ॾाढा एजुकेटेड माण्हू आहिनि ऐं हू हर वक़्तु अपडेट थींदा रहंदा, मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंसिस में वञनि था, उते अपडेट थींदा। त हू अॼु ताईं हिन टेक्नोलॉजी जे दौर में जिते AI असांखे हर फैसिलिटी ॾिनी आहे, जिते IT नॉट ओनली AI, हिते AI खे बि इलाही कुझु मथे कयो आहे, पर IT खे बि असीं हिकदमि नथा करे सघूं। कंप्यूटिंग रिलेटेड ॿियूं जेके टेक्नोलॉजीज़ आहिनि इहे सभई अहम आहिनि, ओनली AI अहम न आहे जो असां सिर्फ़ु AI खे चऊं। त इहे जॾहिं सभई टेक्नोलॉजी आहिनि ऐं हर माण्हू हुनखे यूज़ थो करे त उन एजुकेटेड डॉक्टर खे इहा ख़बर न आहे त जेको मरीज़ मूं वटि अचे थो, कलाक वेट करे थो, उनखे कहिड़ी तकलीफ़ आहे, त उन लाइ को अहिड़ो ईज़ी तरीक़ो थो कढे, अपॉइंटमेंट जो को तरीक़ो थो कढे। अने लास्ट टाइम आउं हिकु प्रोजेक्ट सुपरवाइज़ कयो ऐं मूं हिन ते कयो, SUIT ते, SIUT ते। अक्सर मुंहिंजो हितां गुज़रणु थींदो आहे ऐं मूंखे मरीज़नि जी लाइन नज़र ईंदी आहे, वीचारा राति जो सुता पिया हूंदा आहिनि, ॾींहं जो, ऐं ॾाढी हालत मूंखे सुठी न हूंदी आहे। डॉक्टर अदीब त डूइंग वेरी गुड, पर इहा ॻाल्हि मूंखे डॉक्टर अदीब जी सुठी न लॻी। ऐं हर माण्हू में उनखे मुंहिंजे घर में जेकॾहिं असीं पॉज़िटिव का शइ सम्झायूं, क्रिटिक कयूं त दैट्स अ वेरी गुड। मूं हिकु सॉफ्टवेयर ठारायो त असीं माण्हुनि में इहो कयो त भई माण्हू पंहिंजी तकलीफ़ में बयानु करे ऐं SUIT जो डॉक्टर उहा ॾिसे, हाणे उहो कश्मीर जो हुजे, रेमयारखान जो हुजे, घोटकी जो हुजे, लारकाने जो हुजे, किथां जो बि हुजे, हू डॉक्टरनि सां कनेक्ट थिए ऐं उन खां पोइ हुनखे चए त तूं हीअ टेस्ट उतां ई कराए जिथां जो आहे, ऐं उहे टेस्टनि मुताबिक़ जेको हू सम्झे थो त को रीनल जो या किडनी रिलेटेड को इशू हुन सां आहे त उनखे चवनि त फिलां डेट ते, फिलां डे ते, हिन टाइम ते तव्हां हिते अची वञो। त मूंखे लॻे थो ॿाहिरि रश थींदी ई कोन। जेकॾहिं असां हाणे हिकु डॉक्टर इहो कमु करे सघे थो त उनखे जेकॾहिं असां अॻु में ई इहो कयूं, पर हिते काफ़ी शयूं हूंदियूं न, हाणे हुननि ते आउं डिस्कस नथो कयां, त इन वे पाण डॉक्टर इन वे में करे सघे थो। त डॉक्टर जेको आहे इन वे में बि चयो त हिकु डॉक्टर जेको हाईली एजुकेटेड आहे, मोस्ट रिस्पेक्टेबल आहे, उनखे इन वे में बि सोचणु घुरिजे। अहिड़ी तरह सोशल मीडिया ॾिसो, आई थिंक दिस इज़ अ वीपन ऑफ द चेंज, ऐं सोसाइटी में चेंजिस आंदियूं आहिनि। ठीकु आहे, उते कुझु अहिड़ा माण्हू आहिनि, जीअं त मां तव्हांखे अॻु में मां डिस्कस कयो त हिन सोसाइटी में असां सभु माण्हू ऑप्टिमिस्टिक अप्रोच नथा रखनि, पेसिमिस्टिक अप्रोच बि रखंदा। हू जिन महरूमनि मां गुज़रिया आहिनि, जंहिं एनवायरमेंट में रहनि था, जंहिं समाज उनजी तरबियत कई आहे, हू उहो एटीट्यूड उन ते शो था कनि। पर छा तव्हां असां बि उहो ई एटीट्यूड शो कयूं, पोइ असां में उन्हनि में छा फ़र्क़ु थींदो, असांजी पर्सनैलिटी कीअं शेप थींदी, पोइ असां उते पॉज़िटिव शेप कयूं। इन सोशल मीडिया खे एज़ अ टूल इस्तेमालु कंदे असां सोसाइटी खे कयूं। ऐं डॉक्टर ज़ेद हिन जेको चैप्टर आहे सोशल मीडिया ते इहे ॻाल्हियूं लिखियूं आहिनि त असां पाण खे बहितर कयूं ऐं उन सां समाज बहितर थींदो। ऐं समाज डेफिनेटली असांजी एक्टिविटीज़ जो हिकु मजमू आहे, जेको बि असीं कयूं था त इन में बि ॾाढो सुठो लिखियो अथई। ऐं पंहिंजा जेके आख़िर में ॾिना त हर चैप्टर रियली पढ़णु जहिड़ो आहे, हर चैप्टर सम्झणु जहिड़ो आहे, ऐं पाण सां इहो असांखे वचन कमिटमेंट करणी आहे, असांखे पॉज़िटिव थियणो आहे। माण्हुनि जी नेगेटिविटी खे ॾिसी हुनखे अडॉप्ट न करिणो आहे, पंहिंजी पॉज़िटिविटी खे अडॉप्ट करिणो आहे। थैंक यू वेरी मच।